अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है कोट लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पली जो किस्त 33 12/9/1982 ईस्वी। अॼु पन छण शुरू थी वई। नाश्तो वेठे कयोसीं अंब हेठां त हिकिड़ो पन अची चांहि में पियो। बशीर चयो त पते गिरने लॻे हैं। थोरी देरि खां पोइ गच जेतिरा पन अची किरिया ऐं किरंदा रहिया। सो नई मौसम अची वई। सरव पीला पन पसी कोयल कूकी अयाज़ गच ॾींहंनि खां अदबी मकाले ते रोज़ कलाक ॾेढ कमु करियां थो। इहो बि नथो पहुचे। कंध में सूरु थियो पए। हाणे अची चढ़िया आहियूं। साल थी वियो आहे सॼो। गच ॾींहं डायरी कोन लिखी सघियो आहियां। जेल में वठ पकड़ चालू आहे। सर्च लाइटूं हर हंधि लॻायूं वयूं आहिनि। जेल अंदरि ॾींहुं राति कोर्ट जी बिल्डिंग पई ठहे। नाम निहाद तक़रीबकारनि ऐं हाईजेकिंग वारनि ते मुक़दमे हलाइण जूं तयारियूं ज़ोर शोर सां चालू आहिनि। अटक किले लाहौर किले ऐं ॿियनि जेलनि मां कैदी मुक़दमे लाइ हाणे इकठा कया विया आहिनि। अटकल 172 खनि जवाबदार आहिनि। उन्हनि मां अटकल 25-30 अहिड़ा कैदी आहिनि जिन ते इल्ज़ाम आहे त उहे क़ाबिल वञी ट्रेनिंग वठी आया आहिनि। उन्हनि में हिकिड़ी फैसलाबाद जी काउंसिलरियाणी ज़ुबैदा मलिक बि आहे। चवनि था त हिन जा 2 पुट क़ाबिल में आहिनि। शाहिदा जबी काउंसिलरियाणी लाहौर ते बि तक़रीबकारीअ जो मुक़दमो थो हले। संदसि 2 भाइर चवनि था त क़ाबिल में हुआ। हिकु मोटी आयो जंहिं लाइ चयो वञे थो त ॿियनि सां गॾु हिकु ASI ऐं 2 कांस्टेबलनि खे रावलपिंडी शहर में क़त्लु कयो। जेल ते दहशत जो माहौल तारी कयल आहे। अॼु फ़ौज अमलदार जेल तपास करण आया हुआ। हिते सियासी कैदियुनि ते बेहद सख़्तु तशदुद ऐं दबाव आहे। खेनि आम मुजरिमनि वांगुरु निहायत ज़िल्लत सां इंतकामी नमूने तंग कयो वञे थो। ख़ासि करे ही जेल सियासी कैदियुनि लाइ हिकु अज़ियत कैंप आहे। 14/9/1982 ईस्वी सुबुह जा 8:30 2 बजे सुबुह जो बशीर आज़ादु थी वियो। बहावल नगर जे डोंगा मोंगा शहर जो हो। वीचारे असांजी तमामु सुठी ख़िदमत कई। वञण वक़्तु असां खां ख़ुशि हो। रोई मोकिलायईं। संदसि जाइ ते सवात रियासत जो फ़ौज मां भॻियल ऐं साल सज़ा भोॻींदड़ कैदी ज़फ़र ख़ान मुशक़ती थी आयो आहे। ज़हूर हुसैन भोपाली काल्ह क़त्लु थी वियो। काल्ह शाम खां ठीकु न आहियां। कंध में सूरु शुरूआती ज़ुकाम ऐं हल्को बुख़ार अथमि। आराम कयुमि त ठीकु थी वेंदुसि। राति बिजली घटि हुजण करे TV मूर ॾिसी कोन सघियासीं। फ़ौजी अदालत धड़ाधड़ सज़ाऊं पई ॾिए। 3 साल 5 साल। हाणे भोपाल जे क़त्ल खां पोइ वेतर छिता थींदा। जेल खे ॼण हिकिड़ो क़िलो पिया बनाइनि। परे परे ताईं इलाइक़ो ख़ाली करे उन ते कंडनि वारियूं तारियूं लॻायूं अथनि। रस्ता बंदि करे छॾिया अथनि। मुलाक़ाती वीचारा आज़ार में आहिनि। 25/9/1982 ईस्वी 11 ॾींहंनि खां पोइ पियो लिखां। उन विच में घणियूं सनियूं थुलियूं तोड़े कुझु जेल ख़्याल खां अहम ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि ऐं थियनि पियूं। अनवर मेहदी वकील मुलाक़ात ते वियो आहे। 60 साल उमिरि। इनकम टैक्स वकील। पुठ जे कंडे में ज़ख़म। महीनो अॻु शाही किले में 3 महीना रही आयो आहे। पहिरियां 2 महीना शाही किले खां बि बदतर लाल किले जिते हैदर शाह खे बि रखियाऊंसि पोइ शाही किले में आंदाऊंसि। उतां हिते आयो आहे। एज़ाज़ नज़ीर साहिब जे पार्टीअ जो आहे। लिखी बि ॾिनो अथसि त मुंहिंजो हाणे सियासत सां वास्तो कोन्हे त बि नथा छॾिनसि। चए तो रूस जो एजेंट आहीं। 2 पुट मास्को में था पढ़नसि। भाउ अमेरिका में नफ़्सियाती डॉक्टर आहेसि। अॻुवो फ़ौज में ऑफिसर हो। का अमेरिकन भॼाए वियसि। संदसि सख़्तु बीमारीअ जूं ख़बरूं आम हुयूं त दौरा था पवनसि। साहु थो घुटिजेसि। मूंसां बि उहो चकर हो। हिकिड़ी पुठ जे कंडे जी तकलीफ़, ॿी हुई साहु घुटिजण जी तकलीफ़, 3 होल। डॉक्टर बेज़ार थी विया आहिनि। कलाकनि जा कलाक खेसि कैदियुनि तरियूं पे हयूं जॾहिं दौरो पियुसि। अॼु सुबुह जो बि चयाईं त दौरो थो पवे में। 3 ॾींहुं ख़मीस ॾींहुं मीम मुलाक़ात ते वियो। ॾाढो ख़ुशि थी मोटियो। जोणसि सॼी मखण ऐं माखी थी वेठी हुई। सोटरस ऐं भेणियो बि हो। जोणसि उन सां बि ॾाढी मुहबत सां पई हली। कल्ह सुबुह जो मुल्तान जे विसारियल ॿारनि जिन खे मूं वठि करे ख़त लिखिया हुअसि तन जो जवाब बि मिलियुसि। ॾाढो ख़ुशि थियो। चयाईं तो वटि आहे 3 महीना थिया अथमि। उन विच में मुंहिंजी दुनिया ॼण बदिलजी वई आहे। घरू हालतूं सियासी हालतूं शायदि खेसि PP पंजाब जो नायब सदर मुक़ररु कयो अथनि ऐं उहो अख़्तियार ॾिनो अथनि त जेसीं अंदरि आहीं तेसीं पंहिंजो को माण्हू उन उहिदे ते मुक़ररु कर। माली ऐं सिहत जूं हालतूं छा मां छा थी वियूं आहिनि। उहे ख़बरूं करे ख़ुशि पिए थियासीं त माण्हू आयो त मीम साहिब जी साहिवाल जेल बदिली थी वई आहे।
पुलिस गार्ड ॿाहिरि बीठो आहे, हल रोई पियो। मूंखे शर्म आयो जो मुंहिंजी अखियुनि में जॾहिं रोई निहारियईं त उन्हनि में ॻोढ़ो बि कोन हो। हालांकि ॾुख मूंखे बि हो। न रोअण जो सबबु रुॻो उहो त मूं नंढपिण खां पाण खे ज़ाहिरी ॻोढ़ा कहिड़ी बि हालत में न ॻाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। असां माण्हुनि जूं ज़िंदगियूं अहिड़ियूं जिन में रोइजे त 24 कलाक ॿी कार कहिड़ी। हिकिड़ी कंदी सॼी तारीख़ में माण्हुनि जूं ज़िंदगियूं अहिड़ियूं जिन में रोअण जा सबब न आहिनि त ॿियो छा आहिनि। मोकिलाईंदे पहिरें पियो। चुमियूं ॾिनई, मूं बि ॾिनसि। चयाईं मुंहिंजे ॿारनि खे ख़त लिखंदो कजां। वाइदो कयुमि। कलाक खां पोइ मेहदी साहिबु अची साहिड़ियो। ईंदे शर्त घोड़ा घोड़ा लॻाए ॾिनई त मूंखे मोटाए हलो, आउं हिते मरी वेंदुसि। मुंहिंजी हिते संभाल केरु कंदो? मूंखे दौरा था पवनि। जीअं तीअं करे 24 कलाक पूरा थिया आहिनि। मूं संदसि चवण ते सुपरिटेंडेंट खे लिखियो आहे त तोसां मिलण थो चाहियां। ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु हिन खे मोटाइण जी ॻाल्हि बि करणी हुई। ॿिया वकील जेके हिते ॿिए हंधि क़ैद आहिनि ऐं जन चयो हो त असांखे पाण वटि घुरायो तन लाइ चवणो हो। हाणे चवे थो आउं वापसि कोन वेंदुसि, मुंहिंजो इलाजु तो वटि थींदो। चए थो मूंखे पाण ते क्यास थो अचे ऐं दिलि में होल था पवनि, छो त किले में मूंसां जेके तादियूं कयूं वयूं आहिनि से मूंखे हर हर यादि थियूं अचनि। खेसि संदसि चवण मूजिबि सिर्फ़ु बुरे हाल में रखियाऊं, ॿियो हथु कोन लाथाऊं। न की ओजागा ॾिनाऊं या बीहारियाऊं वग़ैरह, छो त लिखी ॾिनाई पर पुठ जे कंडे जे सूर में हिकिड़े 60 सालनि जे बीमार पीर मर्द खे वहशी माहौल में रखणु, सो बि महीननि जा महीना हिकिड़े जिन्सी अज़ाब आहे। हिकिड़ो जिन्सी अज़ाब आहे। हर हर चए मूंखे होल थो पवे। दिलि में घणो चयुमि त वीचारे जो ॾोह कोन्हे, पर सोचियुमि त ईअं कमु न हलंदो। चया पंहिंजे वस कोन छॾिबा। सो चयोमांसि ॻाल्हि ॿुध, मूंखे तोसां दिली हमदर्दी आहे। सा ॻाल्हि करण जो ज़रूरु कोन्हे, पर पाण अवाम जा सिपाही आहियूं। पाण खे हर क़िस्म जे ज़ख़्मनि लाइ हर वक़्तु मरण घड़ीअ ताईं तयारु रहणो आहे। पढ़ियल माण्हू आहीं, बाशऊर आहीं, इनकलाबी आहीं। तारीख़ अॻूणी तोड़े हाणोकी तुंहिंजे अॻियां आहे। वियतनाम अॻे हाणे फ़लस्तीन, रुए ज़मीन ते नंढड़ा नंढड़ा फ़लस्तीन आहिनि, बल्कि हर घर हर मज़लूम जी दिलि हिकिड़ो रत में ॿुॾल बेरूत आहे। उन में पंहिंजे ग़म बाबति सोचणु ऐं ॿियनि खे विसारणु तो जहिड़े मुड़ुस जी शान वटां कोन्हे। हींअर केतिरा फ़लस्तीनी ॿार इस्पताल में हूंदा जन मां कंहिंजी टंग, कंहिंजी ॿांह, कंहिंजी अखि कान हूंदी। केतिरनि जा पुठ जा कंडा भॻल हूंदा, उहे बि पाण जहिड़ा आहिनि। पंहिंजो हॾु चमो आहिनि, पाण खे पंहिंजी जान खां वधीक मिठा आहिनि। बीमारियुनि जे ख़िलाफ़ बि जिदोजहद करणी आहे, हथियार फिटा करणा न आहिनि। जंग सभ तरफ़ी कबी आहे, हिक तरफ़ी न। हिमत जो संदरो ॿधबो, बीमारियुनि सां वेड़ कबी, डिघी वेड़। ॾिठमि त टको पैसो असरु थियुसि। दवा बदिलाईमांसि, किताब पढ़ण लाइ ॾिनोमांसि। हींअर मुलाक़ात ते वियो आहे। डील कार्नेगीअ जो सरमाएदार नफ़्सियात वारो किताब परेशान रहणु बंदि करियो, तनक़ीदी नमूने पढ़ण लाइ चयोमांसि। मुलाज़िम हिकिड़ो थोरो हुजाइतो आहे। चयाईं पोढ़े राति सुम्हणु ॾिनूं? चयोमांसि त पोढ़ो मुड़ुसु माण्हू आहे, बीमारियूं सीमारियूं वेंदियूं भॼी, महीने में माण्हू ई नओं वठिजो। ॾेखारींदो त फ़िलहालु मूंखे ॾींहं जा तारा, पर हिन खे ठीकु करणु बि इंसानी फ़र्ज़ु आहे। ठीकु थी वेंदो। पासे वारे फांसी घाट में सफ़ाइयूं थी वियूं आहिनि। सांझीअ शेखुपुरा ज़िले जे फारूक जी तारीख़ आहे। कहिड़ो न मासूम नालो आहे। तारीख़ हिकिड़े इंसान खे हिकिड़ी माउ जे पुट, भाइरुनि भेणुनि जे भाउ खे, शायदि न्याणियुनि ऐं पुटनि जे पीउ ऐं हिकिड़ी औरत जे मुड़ुस खे क़त्लु कयो वेंदो। जंहिंखे हिन क़त्लु कयो हूंदो उहो बि दर हक़ीक़त हिन फ़ोरूअ ऐं ज़ालिम निज़ाम ई क़त्लु कयो। उन ई उहा छिकताण पैदा कई आहे जंहिंमें माण्हू माण्हूअ खे मारण बिना जी नथो सघे। प्रोग्राम वॾो आहे। फारूक जी त रुॻो ॿुहणी आहे। रिहर्सल आहे। ज़हूर इलाहीअ जो केस पियो हले हिन जेल में। अॼु मौलवी मुश्ताक शाहिदी ॾियणु आयो हो। हिकु हिफ़ाज़ती कार अॻियां, हिकु पुठियां, जवाबदार रज़ाक आहे। 22 सालनि जो नौजवान, बखर जो मोचीअ जो पुटु। चवनि था त किले में साहिबनि जे मुंहं में खांगारो भरे हयाईं। मुड़ुस जे दिलेरीअ जो रड़ियूं आहिनि। मीम चए थो त किले बाबति 2 माण्हुनि जी नेकी आहे। पहिरियों नंबर रज़ाक जो, ॿियो नंबर हैदर शाह जो। चवनि था त हैदर शाह नर लाल किले जहिड़े खूनरेज़ मौत जे क़ब्रिस्तान में बि ज़ालिमनि खे चैलेंज करे बुख हड़ताल कई ऐं कराई। मेहदी साहब बि हैदर शाह खे सुञाणे। उहो बि तारीफ़ूं थो करे। चई किले में जेको नओं सूर्य नस्ल ॾिठुमि
तंहिं मां ईअं लॻुमि त बाग़ पची रास थी वियो आहे। असां जड़नि मदी ख़ार जे मड़नि जी हाणे क़ौम खे कान कढणी कान पवंदी। ख़ुदा करे असां तां बुज़दिलीअ जो दाग़ आहिस्ते आहिस्ते करे धोपिजी साफ़ थी वञे। ॿाहिरां ऐं असीं दुनिया जी इनक़िलाबी क़ौमुनि जे सफ़नि में आबरूअ वारो मक़ाम हासिलु करे सघूं। हिन महीने खां ही जेल अंदरूनी तरह अॻे वांगुरु जेल खाते जे हवाले ऐं हिफ़ाज़ती ख़्याल खां फ़ौज जे हवाले आहे। माड़ीअ जी छित ते ज़मीन ऐं हवा में मार कंदड़ तोबूं फिट थियल आहिनि जिन ते फ़ौजी परो आहे। फ़ौजुनि ते जेल पुलिस सां गॾु स्पेशल पुलिस बीठल आहे। चौतरफ़ मेलनि में फ़ौजी चौकियूं क़ाइमु आहिनि। अचण वञण जा रस्ता बंदि आहिनि। मुलाक़ात 2 बजे खां पोइ आहे। ॾींहं जो फ़ौजी अदालतूं केस पियूं हलाइनि। माड़ी फ़ौजी अमलदारनि सां भरियल आहे। जेल जे चौधारी फ़ौजी दस्तनि जो पहिरो आहे। केतिरनि माण्हुनि खे सज़ाऊं ॾेई चुका आहिनि। कई जवाननि खे 14-14 साल सज़ाऊं आहिनि। हाणे रज़ाक जो वारो आहे। फांसी घाट सफ़ा थियो पियो आहे। रुगो कागज़ी कार्रवाई पूरी थियण जी देरि आहे। हमरा हौसले वारो थो ॿुधिजे। 50 खनि मुड़ुसनि खे राति ॾींहुं ॿेड़ियूं चढ़ियल आहिनि। केतिरा सफ़ेद पोश दुकानदार ऐं वकील वग़ैरह आहिनि। अदबी मकालो गुज़िरियल हफ़्ते पूरो थियो पर अञा पंध में आहे। अञा नई कोन टपी सघियो आहे। भले नई जो ज़ोर कुझु टुटे। हाणे शाह ते लिखण जो प्रोग्राम आहे। उन लाइ घुर्बल पढ़ाई शुरू कई अथनि। अॼु वेदांत यूनानी फ़लसफ़े ऐं मुस्लमान फ़िलसुफ़नि बाबति मुतालियो कयुमि। घुर्बल किताबनि जी लिस्ट तयारु करे हिकिड़ी मोकिली अथमि। कुझु मोकिलणी आहे। मुकमिल रिसाले जो बि इंतज़ारु आहे। बहरहाल सिहत ठीकु थिए त साल अध में लिखिजी पवंदो। जदली ऐं तारीख़ी मादियत में लिखणी आहे। साथी जो ताउन इनशाअल्लाह क़ाइमु रहंदो ऐं न रुगो उहे पर रिथियल नाविल ऐं अफ़साना बि लिखिबा। शाम जा 7 थिया आहिनि। फांसी घाट जनरो जनरे सां गॾु आहे। भरिसां जेकी थिए पियो सो ॿुधिजे ऐं ॾिसिजे पियो। फांसीअ जो मथियो हिसो इजो साम्हूं आहे। मथां बती पई ॿरे। ॾाकण बि रखी आहे। फारूक अहमद घोट लाइ सेज पई तयारु थिए। मुलाज़िम पियो ॻाल्हियूं करे। मुलाक़ात हले पई। शाम खां शुरू थी आहे। राति देरि ताईं हलंदी। सवें माण्हू अची गॾु थिया आहिनि। क़ाइदे मूजिबि सभिनी खे मुलाक़ात कराइणी आहे। 20 जो टोलो पियो अचे। माड़ीअ खां आख़िरी कोठी जंहिंमें फांसीअ वारो आख़िरी राति बंदि हूंदो आहे वारे रस्ते जे ॿिन्ही पासनि पुलिस कतारूं करियूं बीठी आहे। हूअ परियां बती पई ॿरे न, उहा रोशनदान जी बती आहे। उहा आख़िरी कोठी आहे। उन में हमरा अॼोकी राति काटींदो। मुलाक़ात उते पई हले। मुलाक़ात कहिड़ी? घर जे भातियुनि खे 10-15 मिंट वेहण लाइ मिलिया। ॿिया रुगो पासे मां लंघियो। हमरा खे सलाम करियो निकिरियो वञनि। बसि त बि राति देरि ताईं माण्हू नथा खुटनि। मुलाक़ाती वेंदा त पोइ हेडवार्ड ऑफिसर डॉक्टर अधु कलाक खां पोइ वटसि ईंदा। हिकिड़ो सिपाही वारे सां 3 कलाक संदसि साम्हूं उभो बीठो हूंदो। उनखे 3 कलाक चुरण जो अमरु कोन्हे। उन खां पोइ ॿियो ईंदो। आख़िरी वक़्तु 16 ॼणा वठण ईंदसि। 4 साॼे, 4 खाॿे, 4 अॻियां, 4 पोयां। हमरा खे रवानो करे लाश खणी ईंदा माड़ीअ ते। माइट राति हिते ई टिकियल हूंदा। सुबुह जो जेल वारा खाउन रसीद लिखाए वठी लाश संदन हवाले कंदा। अॼु सॼी जेल ते उदासी छायल आहे। केॾी त केॾी मुलाज़िम बि अफ़सोस में हूंदा। जिन खे इंसानी दिलि आहे से सची ॾुख में हूंदा। सुबुह 6 बजा पहिरो बदिलियो आहे। रफ़ीक जो पहिरो आहे। सॼे पुछियोमांसि कर ख़बर फारूक अहमद आहे? वियो। चयाईं वियो। रखी रखी चयाईं साह ॾुखियो निकितुसि। गच देरि उछलूं ॾींदो रहियो। मुड़ुसु ज़ोरावर हो। फांसी परेड में तूं हुएं? हाओ। 3:30 बजे आयुसि। कमु लाहे अधु कलाक आराम करे वरी ड्यूटीअ ते चढ़ियो आहियां। सो शेखुपुरे जो हारी जवान फारूक पाणीअ जे वारे तां ॿिए हारी जवान खे क़त्ल करे राति पाण में रवानो थी वियो। जागीरदार जागीरदार खे, सरमाएदार सरमाएदार खे, वॾेरो वॾेरे खे चमाट बि नथो हणे। किरोड़नि जा हिक ॿिए जा नुक़सान थी वञनि पर हॾ जोखो कोन कंदा। पर हारी जवान ऐं मज़दूर जवान पाणीअ जे वारे तां, गार तां, कूड़े शक तां, टोक तां, सखणी खाम पच खां हिक ॿिए खे कोहंदा ऐं कुसंदा ऐं फांसियुनि ते लटकंदा रहंदा। फज़ूल बेमक़सद मजबूरनि मिड़े ई दिलि जी बाहि कढण लाइ या लोक जे ताने खां बचण लाइ साल ब साल जेके जानियूं हिक ॿिए खे कोहण में ज़ियान थियनि थियूं से जेकॾहिं अवाम जे मुड़साणे कम में सजायूं थियनि त जेकर हीअ दुनिया ई बदिलिजी वञे।
धरतीअ ते रहंदड़नि जूं ज़िंदगियूं अलाए छा मां छा थी वञनि। दरिया वहंदा रहंदा, रेलूं बसूं ऐं कारूं ऐं हवाई जहाज़ तेज़ रफ़्तारीअ सां डोड़ंदा रहंदा। माण्हू ॼमंदा, वॾा थींदा, पढ़ंदा, माल चारींदा, रुसंदा ऐं परचंदा, मुहबतूं ऐं नफ़रतूं कंदा रहंदा। धरती फिरंदी रहंदी, चंड सिज चमकंदा रहंदा, समुंड जूं छोलियूं रोशनीअ में झरकंदियूं रहंदियूं। सभु कुझु जीअं जो तीअं हलंदो रहंदो, पर फारूक हारी न हूंदो। उन जी माउ जूं अखियूं सोजरे खां ख़ाली रहंदियूं, संदसि ॿार यतीम रहंदा। जेल जी टीप जेका झलण जी कान हुई, सा बि ख़तमु थी वई। काल कोठड़ी 24 कलाक पहरो, सुबुह जो टहलाए मुलाक़ात, राति जो ठीकु इहो आई, ठीकु आहे अहिड़े जा कुकरिया, ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि जूं मोतबिरियूं सभु ख़तमु। हाणे जेका हलाइणी हुजे न सा पिया हलाइनि। फारूक आज़ादु थी वियो। हाणे जेल मैनुअल जा समूरा कानून खेसि कुझु बि करे नथा सघनि। हाणे फ़क़ति खेसि मारण वारनि जो मौत रहिजी वियो आहे। कचा ॿ पर शाह जे फ़लसफ़े जे पस मंज़र खे सम्झण लाइ दरावड़ी, हिंदू, ॿुद्ध, यूनानी ऐं मुस्लमान फ़लसफ़ियुनि खे वेठो पढ़ां। कल्ह यूनानी ऐं मुस्लमान फ़लसफ़ियुनि जो हाल अहवालु वरितुमि। अॼु शैव, विष्णु, लंगम, योनि, ओगवान, संसार चक्र, माया, करम, वेद, अपनिषद, सर्तन, समर्थन जे अहवाल खे लॻो पियो आहियां। हिकिड़ी सिंधु देवीअ जो बि पतो पए थो। असां वारो ड्रब बि देवता हो ऐं पूॼबो हो। कंध में ॾाढो सूरु पइजी वियो आहे। महमद ख़ान मुजावर जो ख़त पढ़ी ॾाढो ख़ुशि थियुसि। लिखियो अथसि 11/9/1982 ईस्वी। सदा बहार सदा आज़ाद। जुमशाही भाव बिरादरम, नेक वक़्त मिस्टर रसूल बख्श साहब, अस्सलाम वालेकुम। बाद दुआउनि जे रोशन हुजे त हिन तरफ़ कुल ख़ैर आहे। जे बेख़ैराई आहे त फ़क़ति अव्हां जी तरफ़ जी मुश्किलातुनि ऐं तकलीफ़ुनि जी ग़मगीनी आहे। अव्हां जे कुटुंब में बि कुल ख़ैर आहे। ॻोठ ऐं क़ौम में राति राति लॻी पई आहे। के तारा टिमकी रहिया आहिनि। चंड जी ज़रूरत आहे। ॾींहुं तलाए जे कॾहिं थींदो। दूरी ऐं मुश्किलातुनि सबबि मुलाक़ात मुयसरु थी नथी सघे। बाक़ी यादगिरी सदा ई रहे थी। बमूजिब फ़ज़कुरूनी अज़कुरकुम, अव्हां खे पिणु हिन यतीम जी यादगिरी दिलि में हूंदी। पोइ ख़बर नाहे त छो बकौल शाइर, मुको कोन काग़ज़ को दिलदार मूं ॾे, लिखियईं ख़ैर जी कान अख़बार मूं ॾे, ॾिठो ॾोह कहिड़ो तो मन ठार मूं ॾे, जो कावड़ रखी दिलि में तो यार मूं ॾे। मां भायां थो मूंखे अथव ख़ाम सम्झो, नज़र दोस्तीअ जीअ में बेकार सम्झो। जे गुल वसफ़ तुंहिंजी त मां ख़ार आहियां, जे मोती तूं आहीं त मां हार आहियां, जे तूं पीर आहीं त मां भी ख़लीफ़ो, आहे रोज़ शब यार तुंहिंजो वज़ीफ़ो। उम्मीद अलाह में आहे त थोरे अरसे में जुमशाही पंहिंजे ॻोठ में आज़ादाना मिलणु नसीब थींदो। आमीन वसलाम। महमद ख़ान मुजावर, पली जो।